अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। मूंसां गॾु साथ थींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। एक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त बजट में आवाम खे रिलीफ ॾियण लाइ क़दम खयां पिया वञनि। रस्मी मईशत खे टैक्स नेट में आणण लाइ कम करे रहिया आहियूं। कोशिश आहे त रोज़गार जा वधि खां वधि मौक़ा पैदा कया वञनि। संतकारनि ऐं कारोबारी शख़्सियतनि सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हुकूमत जो साथ ॾियण ते कारोबार बिरादरी जा थोराइता आहियूं। अवां पाकिस्तान जा सफ़ीर ऐं दुनिया में असांजी सुञाणप आहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गुज़िरियल इलेक्शन में पीपल्स पार्टी सब खां वधीक वोट हासिल कया, पर असां जूं 9 सीटूं चोरी कयूं वयूं। पीपल्स पार्टी के आवाम जो एहसास आहे। 7 जून ते गिलगित जो पंहिंजो वज़ीर आला चूंडाईंदासीं। चलास में जलसे के खिताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी आइन में 18 तरमीम आणे गिलगित समेत सूबनि खे ख़ुदमुख्तियारी ॾिनी। सदर ज़रदारी जी हुकूमत खिलाफ़ साज़िशूं बंदि थी वञनि हा त दिया मीर ऐं भाषा डैम बणिजी चुको हुजे हा। गिलगित बल्तिस्तान सां 3 नस्लनि खां वास्तो आहे। गिलगित जी अवाम शहीद भुट्टो जो